वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु असां ठाहे रहिया आहियूं वाङण पटाटनि जी भाॼी। वाङण पटाटनि जी भाॼी त रोज़ु हर घर में तक़रीबन ठहंदी आहे, पर साॻियूं भाॼियूं थोरी चेंज ज़रूरी आहे। अधु किलो वाङण आहिनि, अधु किलो पटाटा आहिनि। मां ही वाङण वठी आई आहियां थुल्हा वारा, हे ॾिसो। ऐं ही आहे टमाटा आहिनि, 3 टमाटा आहिनि नंढा वारा, उन मूं प्यूरी ठाही आहे। सावा धाणा आहिनि, अछो जीरो आहे, अजवाइन आहे, अधु चमिचो, ॿई नंढा, अधु चमिचो। थूम आहिनि 5 खां 6 ॻड़ियूं कटे मूं रखियूं आहिनि। अदरक जो टुकड़ो आहे इंच जेतिरो, एतिरो टुकड़ो आहे, उहो कटे सनो करे रखियो आहे। सावा मिर्च 5 खां 6 आहिनि ऐं 2 नॉर्मल बसर आहिनि नंढा वारा। हाणे अचो त पाण बाक़ी तयारी था कयूं। त नाज़रीन, मूं पंहिंजी कढ़ाई रखी आहे, मुंहिंजी कढ़ाई गरम थी वई आहे। मां तव्हांखे ॿुधाइणु भुलिजी वियमि त मां हिन में थी सरियह जो तेल आहे मुंहिंजो, मां तेल इस्तेमालु कंदसि सरियह जो। तव्हांजे लाइ ज़रूरु न आहे, तव्हांखे पसंदि न आहे त जेको आहे भले तव्हां जेको बि तेल आहे उहो इस्तेमालु कयो, पर मां तेल सरियह जो इस्तेमालु कंदसि। ऐं उहो बि तक़रीबन अधु कोप खां बि मथे, छो त वाङण आहिनि। वाङण पटाटनि जी भाॼीअ में तेल ज़्यादा पवंदो आहे, हिनखे मां कंदसि चङी तरह गरम। सुठे तरीक़े सां गरम थिए त पोइ मां हिन में बाक़ी शयूं विझंदसि। ऐं तेल सरियह जो जेको आहे बहितरीनु चीज़ आहे। असांजो अम्मा वारियूं वॾियूं, उहे त जेको आहे ग्वार पचाईंदियूं या मेहा पचाईंदियूं त जेको आहे विझंदियूं हुन में सरियह जो तेल, त चवंदियूं ग्वार त सरियह जो तेल। असां त हाणे नथा इस्तेमालु कयूं, पर वरी वापसि दौर अचनि था, हाणे वरी वापसि सुठो तेल जेकॾहिं तव्हां वटि सरियह जो घर में मौजूदु आहे उहो इस्तेमालु कयो। न त अॼुकल्ह जेके यूटिलिटी स्टोर या चेज़अप वग़ैरह मार्ट जेके आहिनि, हुननि ते त हाणे खाधे जो सुठो जेको आहे साफ़ु थियल तेल मिले थो। नाज़रीन, ही ॾिसो, मुंहिंजो तेल बिल्कुलु गरम थी चुको आहे। हीअ आहे अधु चमिचो अछो जीरो ऐं अधु चमिचो अजवाइन जो। पहिरीं मां इहो विझंदसि। ॾिसो, मुंहिंजो तेल बिल्कुलु जेको आहे गरम आहे। हिनखे थोरो भुञी हाणे हिन में मां विझंदसि थूम, जेका मूं पंहिंजी कटे रखी हुई। ॾाढी टेस्टी भाॼी थींदव, तव्हां ज़रूरु ट्राए कजो ऐं मूंखे कमेंट्स बि कयो त मूंखे ख़बर त पए त तव्हां ॾिसो था या न। थोरो मां थूम खे फ्राई कंदसि। हाणे मुंहिंजी थूम थोरी फ्राई थी वई आहे। हिन में मां विझंदसि बसर, जेके मूं अंडे वांगुरु जीअं असां अंडे में कटे विझंदा आहियूं, उहो ई जेको आहे मूं करे रखिया आहिनि। ऐं वाङण मूं साबित तव्हांखे इन करे ॾेखारिया आहिनि त कॾहिं बि वाङण जेको आहे सो कटे न रखो। हिकु त कटण सां रखण सां कारा था थियनि, ॿियो कड़ा बि थी वेंदा आहिनि। इन करे वाङण एंड में कटियो, आख़िर में त जीअं तव्हां सिर्फ़ु कटे ऐं हुन में विझी छॾियो भाॼीअ में। पटाटा मूं कटे रखी छॾिया आहिनि। त नाज़रीन, ही ॾिसो, मुंहिंजा बसर बिल्कुलु तयारु आहिनि, दाग टाइप थी विया आहिनि, दाग जहिड़ा गोल्डन। हाणे हिन में मां विझंदसि टमाटा प्यूरी, जेके मूं ठाहे रखिया उहे। मिर्च ॻाढ़ा पाउडर 2 चमचा मां भरे थी विझां, मुंहिंजी किलो भाॼी आहे। हेठि थोरो चमिचो आहे।
सुका धाणा हीअं मूं चमचो भरे विधो आहे। वाङणनि में सुका धाणा वधीक सुठा लॻंदा आहिनि। ऐं हाणे मां हिन पंहिंजे मसाले खे भुञंदसि। टमाटनि जो पाणी ख़तमु थिए बिल्कुलु, जेसिताईं मां पंहिंजा वाङण कटे वठां। नाज़रीन, ही ॾिसो वाङण बिल्कुलु हिननि में ॿिज जेको आहे सो कोन्हे, बिल्कुलु कचड़ा आहिनि। मुफ़्त में टिप ॿुधाईंदी थी हलांव त ही वाङण जंहिं महिल तव्हां खणो, सॼो वाङण खणी उनखे तव्हां जंहिं महिल वठो था न, हीअं थोरो दॿायो। हे ॾिसो दॿाईंदव त तव्हांखे आराम सां ही नरम लॻंदो। नरम लॻंदो त मतिलबु हिन में ॿिज कोन्हे को। अगरि तव्हांखे उहो वाङण सख़्तु लॻे त सम्झो त उहो कारे ॿिज सां भरियल आहे। इन करे ॾिसी वाइसी वठो। हे ॾिसो बिल्कुलु हिननि में ॿिज कोन्हे को, बिल्कुलु कचड़ा आहिनि। नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजो बिल्कुलु मसालो भुॼी वियो आहे तयारु। तेल जेको आहे हिन छॾे ॾिनो आहे। हाणे मां हिन में विझंदसि जेके सावा मिर्च ऐं अदरक मूं हिन में न विधो, उहे मां हिन टाइम ते विझंदसि। थोरो हिननि खे गॾाईंदसि मां। ऐं हिन में विझंदसि मां पंहिंजा पटाटा। त नाज़रीन, हाणे मां हिन में पंहिंजा ही वाङण बि विझां थी। पटाटा मां विझी चुकी आहियां। वाङण हिन बिल्कुलु ॾिसो अच्छा आहिनि। वाङणनि में थोरा वॾा वॾा पीस करे विझंदो त बहितरु थींदो, छो त वाङण घटि ॻरी वेंदा आहिनि। इन करे थोरा जेकॾहिं ज़ाहिर थींदा भाॼीअ में त सही थींदो। हाणे मां हिनखे गॾाए ॾींदसि ढक त ही जीअं हिननि जो पंहिंजो जेको पाणी थो थिए उन में भुॼंदा पहिरियां। अच्छा, तव्हां सोचींदा हूंदव अञा ताईं लूणु हिन में न विधो आहे, शायदि लूणु मिक्स थी वियो आहे, पर ईअं न आहे। मां हींअर हिन में लूणु विझंदसि। हिन में मथां ई लूणु पवंदो, मसाले में न। चमचो भरे मूं हिन में लूणु विधो आहे। बाक़ी लूणु मां चखी पोइ विझंदसि। अच्छा, इहे वाङण जेके गोल वारा आहिनि, जॾहिं बि तव्हां पचायो त इन्हनि खे ज़रूरु चखंदा कयो कटे थोरी टुकड़ी। अक्सर ही कड़ा हूंदा आहिनि त असांजी भाॼी पोइ कसारी थींदी आहे त उहा वणंदी न आहे। इन करे चखी पचाईंदो त कॾहिं तव्हांखे इहा परेशानी कान थींदी। जेको अहिड़ो वाङण हुजे त उनखे माण्हू कढी छॾे साइड ते करे। हीअ हाणे अच्छी तरह मिक्स थी वियो आहे। हाणे मां हिनखे लॻाईंदसि ढक एसी ताईं, जेसि ताईं जेको आहे हिन जो पंहिंजो पाणी ख़तमु थिए। हल्की बाहि ते बिल्कुलु। त नाज़रीन, हिनखे मूं ढक ॾेई रखियो हो हल्की बाहि ते। ऐं हीअ ॾिसो बिल्कुलु मुंहिंजा भुॼी विया आहिनि। उहा बि सब्ज़ी आहे, सब्ज़ीअ में घणे पाणीअ जी ज़रूरत हूंदी कान्हे का, पर बि ज़रूरी आहे थोरो पाणी। जेकॾहिं तव्हां न चाहियो त अञा हिनखे 5 मिंट ढक ॾेई रखी सघो था, 10 मिंट, त उन में ई सब्ज़ी पची वेंदी। पर मां हिन में थोरो पाणी विझंदसि, छो त मूंखे जेको आहे थोरा वाङण ॻरियल वणंदा आहिनि, हीअं साबित न। पर जे तव्हां चाहियो त हीअं बि रखी सघो था, 5-10 मिंट अञा छॾे बिल्कुलु ईअं। हाणे मां हिन में मुंहिंजा भुॼी विया आहिनि। मां विझंदसि पाणी, त जीअं जेकॾहिं पोइ तव्हांखे जेकॾहिं ग्रेवी वारा वणनि था त उहे बि ईअं ई थींदा। हेतिरो पाणी मूं हिन में तक़रीबन गिलास पाणी विधो आहे, हिन खां वधीक न। हाणे हिनखे मां रखंदसि त जेसि ताईं मुंहिंजा हे पटाटा बि ॻरी वेंदा ऐं वाङण बि। पर एतिरा बि न ॻारिजो जो वाङण हलवो थी वञनि। वाङणनि खे थोरो वाङण ई रहण ॾिजे।
त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजी भाॼी बिल्कुलु तयारु आहे। हाणे मां हिन में विझंदसि, हिन में पाणी वाणी मूं न रखियो आहे, अधु चमिचो गरम मसाले जो जेको मूं पहिरियां हिन में न विधो आहे हींअर विझंदसि। ऐं हीअ आहे 1 चमिचो खाइण वारो सब्ज़ी मसालो जेके अचनि था पैकेट में। ये तव्हां ट्राई ज़रूरु कयो, तव्हांखे बेहद पसंदि ईंदी हीअ सब्ज़ी। ऐं सावा धाणा। मुंहिंजी बिल्कुलु भाॼी तयारु आहे। तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु न पटाटा ॻरियल आहिनि ऐं न वाङण ई एॾा ॻरी विया आहिनि। अगरि तव्हांखे पसंदि थी अचे पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो, मूंखे लाइक कयो, कमेंट्स कयो, सब्सक्राइब कयो, दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।